SHO सोबोदेरो मोहम्मद हाशिम अकड़ो पुलिस अटाला साण करे मंशियात खिलाफ़ क्रैक डाउन शुरू करे छॾियो। अॼु पीर हाफ़िज़ भरिसां जतोइन जे घरनि ते चढ़ाई कई। संदसि चवणु हो त नशे जो कारोबार कंदड़ माण्हू समाज सां गॾु अवाम ऐं पाकिस्तान जा दुश्मन आहिनि जिन खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। SHO सोबोदेरो जो ऐलान। तफ़सील मूजिबि पुलिस तालका सोबोदेरो में मंशियात जुआ ऐं बकी माफ़िया ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन करण जूं तयारियूं मुकमल करे वरितियूं। SHO सोबोदेरो मोहम्मद हाशिम अकड़ो पुलिस अटाला साण करे मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ ऑपरेशन करे रहियो आहे। संदसि चवणु हो त सोबोदेरो में किथे बि मंशियात जुआ ऐं बकी माफ़िया हले त फ़ौरन पुलिस खे इतलाह ॾियो। इतलाह ॾियण वारे जो नालो राज़ में रखियो वेंदो ऐं ॾुहारियुनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खंयो वेंदो। संदसि चवणु हो त सोबोदेरो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशियात जुआ ऐं बकी माफ़िया जा इतलाह मिलिया आहिनि जिन ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई जारी आहे। उमेद त हिन क़दी अमल खे ख़तमु कराइण में अवाम पुलिस जो भरपूर साथ ॾींदो। इंशाअल्लाह जल्द मंशियात फ़रोशन ऐं बकी माफ़िया जेल भेड़ा हूंदा। अयाज़ अली चन्ना, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, तालका सोबोदेरो।